जा रिपोर्ट इशफाक अहमद शेख सेठार सां वेझो ॻोठ मीर ख़ान मंगणे जो में बाकरे माल में बीमारी पकजण लगी। वेटरनरी डॉक्टर बेखबर बणियल ॻोठाणनि पारां एहतजाजी मुज़ाहिरो। ख़बर मूजिब सेठार जा वेझो ॻोठ मीर ख़ान मंगणे जो में बाकरे माल में बीमारी पकड़जण लगियूं। वेटरनरी डॉक्टर बेखबर बणियल बीमारी सबब कुछ ॾींहं पहिरियां हिक ॾींहं ते 4 बकरियूं मरी वयूं। ॻोठाणनि पारां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। वेटरनरी स्टाफ पारां दवाऊं मेडिकल स्टोरनि ते विकिरो करण जो इंकशाफ पिणु ज़ाहिर कयो वियो आहे। ॻोठ मीर ख़ान मंगणे जो जे रहवासी अकबर मंगणे जो, सिकंदर मंगणे जो, अख़लाक मंगणे जो, करीमदाद मंगणे जो, रहीमदाद मंगणे जो ऐं ॿियनि एहतजाजी मुज़ाहिरो कयो। उन्हनि जो चवणु हो त 2022 बरसातियुनि खां माल मुसलसल बीमार रहंदो पियो अचे, पर केरु उन ख़िलाफ़ नोटिस न वरितो, न वरी को बीमारी खां बचाव वैक्सीन लॻायूं वियूं आहिनि। हिननि उहो इल्ज़ाम लॻाईंदे चयो त असां कॾहिं बि अस्पताल वञूं था त असां खां पैसा वठी पोइ दवा ॾिनो थी वञे। सेठार जा वेटरनरी अस्पताल जे अमले खे केतिराई भेरा रिपोर्ट ॾिनी, पर उन्हनि जी एतिरे बेध्यानीअ जो अॼु ॾींहं ताईं असां ॾे लड़ी नाहिनि आया, जंहिं सबबु असां जूं 4 बकरियूं बीमारीअ विघी मरी विया आहिनि। केतिराई ढोर बीमारीअ में वरतल आहिनि, पर को पुछण वारो नाहे। हिन DSO ख़ैरपुर ऐं सिहत वारे वज़ीर खां मुतालबो कयो त नोटिस वठी हिननि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे।